अस्सलाम वालेकुम मुअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, जेके अखियूं ॾिसनि पियूं ऐं जेके कन ॿुधनि पिया, उन्हनि सभिनी दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार में अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आमदीद, नमस्ते, सत श्री अकाल। काफ़ी दोस्तनि सच पुछो त SMS कया आहिनि ऐं ज़ाती राय बि ॾिनी आहे त हीउ प्रोग्राम तमामु बहितर वञी रहियो आहे ऐं काफ़ी दोस्तनि चयो आहे त हिन में अञा बि का नवान आणियो, यानी कि फ़नकार जेके आहिनि उन्हनि खे लाइव घुरायो वञे त उहे बि ॻाइनि। त मुंहिंजो साईं ॻाल्हि इहा आहे त उन्हनि फ़नकारनि खे असां लाइव इन करे नथा आणे सघूं त फिल्मी दुनिया सां जेको लाॻापियल सिलसिलो हुयो उहो काफ़ी क़दुरु पुराणो हुयो। हाणे ॾिसो न, हिकिड़ो माज़ी आहे, माना फिल्म जी ॻाल्हि था करियूं त हिकिड़ी माज़ी जी ॻाल्हि पिया करियूं, त उहे काफ़ी दोस्त असांजा फ़नकार, असांजा शाइर, असांजा अदीब, जेके हीरोज़ आया उहे हींअर दुनिया में कान्हनि, या जेके आहिनि बि सही से उन्हनि जो तादाद तमामु घटि आहे। बहरहाल इंशा ताला असां पंहिंजी टीम सां मशवरो करे ऐं जीअं बि थियो उनखे प्रोग्राम में तव्हांजी जेका राय आहे उनखे शामिलु कंदासीं। 2005 जो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां थो। 2005 में लंडन जे शहर में हुआसीं, उते हिकिड़ो प्रोग्राम अची रहियो हो BBC 2 तां। उहो प्रोग्राम जेको हो उहो हो ॿारनि ते प्रोग्राम। हिकिड़े नंढड़े ॿार, अंग्रेज़ ॿार हो, उन इंटरव्यू पियो ॾिनो उन प्रोग्राम में। त उन ॿारड़े ॿुधायो त 2 ॾींहं पहिरीं आउं पंहिंजे माइटनि सां गॾु हिकिड़ी फिल्म ॾिसणु वियुसि। त जेको एंकर हो उन ॿार खां पुछो त जेका फिल्म तव्हां ॾिसणु वियो उन फिल्म जो तालुक़ ॿारनि जी त कहाणी सां हो कोन। त हुन ॿार हुनखे जवाबु ॾिनो त मुंहिंजे पीउ ऐं मुंहिंजी माउ मूंखे इहो ॿुधायो त छाकाणि त हीअ फिल्म जेका आहे सा असांजी ज़बान में ठही आहे ऐं हिन फिल्म खे जेकॾहिं असीं न ॾिसंदासीं त ही फिल्म फ्लॉप थी वेंदी, ऐं जॾहिं फिल्म फ्लॉप थींदी त पोइ ईंदड़ फिल्मूं जेके आहियूं जंहिं तेज़ीअ सां ठहणु घुरिजनि उहो हिकिड़ो तसलसल उहो टुटी वेंदो। त सच पुछो त मूंखे एॾो माना त यकीन पुछो त हिकिड़ो अहिड़ो ख़्यालु अची वियो त ही क़ौमूं जेके आहिनि ही छो न तरक़ी कनि, यानी कि हिननि क़ौमुनि खे पंहिंजी ॿोली जी एॾी ॼाण आहे, पंहिंजी ॿोलीअ लाइ एॾी जुस्तजू आहे जो ही सम्झनि था त जेकॾहिं असां ॿोलीअ खे ज़िंदा न रखियो त ॿोली, कल्चर, अदब इहे सभु दफ़न थी वेंदा। त मुंहिंजा साईं, इन लिहाज़ सां ॾिठो वञे त सिंधी फिल्म में जेको शुरू को ॾांहुं हुयो, यानी सिंधी फिल्म जी जेकॾहिं तारीख़ पाण वठूं था त मूं ॿुधायो त सिंधी फिल्म जी तारीख़ जेका भरपूर रही आहे सा 1940 खां वठी 2000 ताईं, यानी सिंधी फिल्म जेका वधी आहे, विझी आहे, घणे भाङे हिकिड़े नसुल खे वॾो कयो आहे। उन जो जेको टाइम आहे, जेका सिंधी फिल्म जी उमिरि आहे उहा आहे 60 साल। हाणे 60 साल में सिंधी फिल्मुनि में जेका तरक़ी थी आहे, जेका वाद विद थी, ऐं जेको हुन हिकिड़े ॿार ॾे इंटरव्यू ॾिनो, त सच पुछो त मूंखे पंहिंजी बचपन यादि थो अचे त छा मज़ो हूंदो हो हैदराबाद में। आउं त हैदराबाद सां तालुक़ु रखां थो, पर जेके ॿिया दोस्त आहिनि, जेके अज़ीज़ आहिनि, उहे ॿुधाईंदा हुआ त हैदराबाद खां अलावा कराची, हैदराबाद, लाड़काणू, सखर, शिकारपुर, इहे जेके ख़ासि शहर हुआ, इहे ख़ासि जेके मर्कज़ हुआ, इहे सिंधी फिल्म लाइ हिकिड़ो क़िलो हूंदो हो। या फिल्म लॻी न आहे त माण्हुनि जा अंबोह न पिया अचनि। इहो हिकिड़ो मज़ो हूंदो, ऐं इहो ॿियनि शहरनि में न, पर मूं पंहिंजे अखियुनि सां, मूं पंहिंजे शहर हैदराबाद में इहे सभु शयूं ॾिठियूं हुयूं। काफ़ी दोस्तनि मूंखे चयो त जेका तव्हां शुरू में जिन फिल्मुनि जे बारे में ॻाल्हि ॿोल कई, उन में फिल्म एकता जे बारे में, जेका सिंधी जी पहिरीं फिल्म हुई, उन ते तमामु सुठी तरह ॻाल्हि ॿोल ॿुधाई, पर असांखे तव्हां इहो न ॿुधायो त एकता फिल्म जेका आहे उन जो डायरेक्टर केरु हो या उन जा शाइर केरु हुआ। त मुंहिंजा साईं, मूं अॻु में बि तव्हांखे ॿुधायो त एकता फिल्म जो इफ़्तिताह जॾहिं कराची में हीअ फिल्म रिलीज़ थी त उन वक़्त जे सिंध जे वज़ीर आला ख़ान बहादुर अल्लाह बख़्श सूमरे पाण कयो, ऐं उन वक़्त में कराची जो
जेको मेयर हो उन जो नालो हो जमशेद वासर जी। ही पेशकार जेको इदारो आहे उन नालो हो वाडिया मूवीज़। वाडिया मूवीज़ हीअ फिल्म एकता तयारु कई। तारीख़ रिलीज़ थियण जी साईं मूं अॻु में ॿुधाए चुको आहियां त 1940 हीअ बॉम्बे में जेका फिल्म तयारु थी, पर उन खां पोइ कराची में बि फिल्म रिलीज़ थी। फिल्म साज़ जो नालो हो जमशेद वाडिया ऐं होमजी वाडिया। चवनि था इहे तमामु वॾा पाए जा डायरेक्टर हुआ जिन सिंधी फिल्मुनि खां अॻुवाटी दौर में काफ़ी उर्दू फिल्मूं, मराठी फिल्मूं ठाहियूं। उन खां पोइ सिंधी जेका फिल्म हुई उहा हिन जी पहिरीं फिल्म हुई एकता। उन खां पोइ जेको आहे हिननि ॿियूं काफ़ी फिल्मूं ठाहियूं। हिदायतकार जेको आहे, जेको नालो मूंखे अचे थो, होमजी वाडिया आहे। ऐं कहाणी जेका आहे उहा कैलदास फ़ानी, तमामु मशहूरु कहाणीकार रहियो आहे कैलदास फ़ानी। ऐं मकाला जेके लिखिया हुआ उहे लिखिया हुआ आगा अब्दुल नबी, शायर पाण कैलदास फ़ानी हो। ऐं मूसीकार जेको हो उन वक़्त जो तमामु वॾो गायक हो, मूसीकार बि हो। ऐं किन किन फिल्मुनि में हुन कमु कयो हो। उन जो नालो हो गुलशन सूफ़ी, जंहिंजी आवाज़ में हिकिड़ो तमामु सोज़ हूंदो हो। ऐं तव्हां ॿुधो हूंदो त हिकिड़ो कलाम असां शुरू में जेके प्रोग्राम हुआ उन में असां ॿुधो हो त हुनजी आवाज़ में हिकिड़ी तमामु हिकिड़ी नेठाई, मिठास, हिकिड़ी मोहबत भरियल हूंदी। इहे जेके आवाज़ हूंदा आहिनि इहे तमामु घटि हूंदा आहिनि। बहरहाल ऐं अदाकार जेके हुआ असां हिन फिल्म जा गुलकार जेके हुआ उहे बेगम कौशलिया ऐं गुलशन सूफ़ी, यानी कि गुलशन सूफ़ी जी मूं जेको ज़िक्र कयो त उहो ॻाईंदो बि हो ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो मूसीकार बि हो, तमामु पाए जो मूसीकार हो। अदाकारनि में कौशलिया बेगम, रईस करीम बख़्श निज़ामानी, मातली खे वरी बि असां सलाम पेश कंदासीं। ठरी, मातली जो इलाइक़ो ठरी, ऐं जॾहिं बि ठरीअ जो ज़िक्र ईंदो त रईस करीम बख़्श निज़ामानी खे केरु माण्हू विसारे सघे थो। रईस न हिकिड़ो सुठो आर्टिस्ट हो, पर आर्टिस्टनि जो क़दुरु कंदड़ हिकिड़ी महान शख़्सियत हो। पाण रईस जी शख़्सियत में एतिरियूं त शयूं भरियल हुयूं जो जंहिं ते तफ़सील विझिजे त उहो ख़ैर हिकिड़ो अलॻि चैप्टर आहे जंहिं ते हिकिड़ो धार प्रोग्राम कजे। पर हिन फिल्म जो जेको हीरो हो पहिरियों उहो बि असांजी सिंध जे हिसे में आयो ऐं मातली जे हिसे में आयो, रईस करीम बख़्श निज़ामानी। त मुंहिंजा साईं हीअ जेका मुख़्तसर ॻाल्हि ॿोल हुई इहा हुई फिल्म एकता जे बारे में। जी साईं, हाणे ॻाल्हि ॿोल काफ़ी थी, पर हाणे वक़्तु आहे नंढड़ी साईअ जो। जी मुंहिंजा साईं, मुख़्तसर वक़्फ़े खां पोइ वरी आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां सिंधी फिल्म ऐं फ़नकार सां। हाणे मुंहिंजा साईं जेका ॿी फिल्म आहे जंहिंजो बि ज़िक्र असां करे चुका हुआसीं, पर उन जे बारे में जेको दोस्तनि असांखे SMS कया त उन जे बारे में असांखे ॿुधायो। उन खां अॻु में मां अॼु जंहिं महिमान शख़्सियत जो अव्हां सां तारुफ़ कराईंदुसि, उन शख़्सियत जो सिंधी फिल्मुनि सां बि हिकिड़ो लाॻापो रहियो आहे। असांजे सिंध जो हिकिड़ो अदीब, राइटर, किताब लिखंदड़, इल्म दोस्त, असांजो दोस्त, ऐं ख़ासि करे असांखे ख़बर आहे त इहा शख़्सियत नंढे हूंदे सिंधी फिल्मुनि जी ॾिसण लाइ बेताब हूंदी हुई। असांजो अॼु जो साथी आहे नूर मोहम्मद भुट्टो साहब। साईं अस्सलाम वालेकुम। भुट्टो साहब छा हाल आहे? ख़ुशि वेठा आहियो? चङा भला? सभु ख़ैरु आहे? भलीकार चऊं था साईं पंहिंजे स्टूडियो में, महिरबानी करे वियो। साईं कहिड़ा हाल आहिनि? तव्हां ख़ुशि वेठा आहियो? चङा भला? सभु ख़ैरु? तबियतूं सेटनि? असां काफ़ी ॾींहंनि खां वठी इहो सोचो पिए त तव्हांखे ख़बर आहे, तव्हां ॾिसंदा बि हूंदो त महिरान TV ते हीअ असां नओं प्रोग्राम शुरू कयो आहे सिंधी फिल्म ऐं फ़नकार। जी सर। त कोशिशि कंदा आहियूं त ॼाण वंद माण्हू, राइटर, अदीब, जी, छाकाणि त कंहिं बि क़ौम लाइ जेके उन जा अदीब, उन जा शाइर ख़ुशहाल आहिनि, वधीक ॼाणू आहिनि, उहा क़ौम जेका आहे सा अॻियां अञा बि तरक़ी कंदी। पर जिते अदब ख़तमु थी थो वञे पोइ उते कल्चर ख़तमु थी थो वञे, ऐं जिते कल्चर ख़तमु थी थो वञे पोइ जीअं सिंधी फिल्म आहे। हाणे इहो भुट्टा साहिबु तव्हांखे हिते ख़बर हूंदी त हिकिड़ो दौरु रहियो आहे सिंधी फिल्मुनि जे हवाले सां। जी, उहो ब्रेक छो थियो साईं? ब्रेक दरअसल में इन जे करे थियो जो जेके क्वालिफाइड माण्हू हुआ, जी जी, उहे इन फील्ड मां पासीरा थी विया ऐं
थोरी ॼाण रखंदड़ माण्हू इन फील्ड में आया त उहे इनखे पिक न करे सघिया, उन सिलसिले खे अॻिते न वधाए सघिया ऐं जल्दी फ्लॉप थी विया। ॾिसो हुसैन शाह फाज़लाणी तमामु ॼाणू हुयो। हा हा ऐं उन परदेसी फिल्म आज परदेसी लाइ पाण ॻाल्हाईंदासूं। हा, ऐं उमर मारवी ठाही उन, जी जी, ऐं इलाही केतिरियूं उन फिल्मूं ठाहियूं। ऐं जेसीं उहो साईं हुयो उन फील्ड में त ॾाढो सुठो सिलसिलो हुयो। पोइ हसन शेख साहबु आयो, पोइ ही मिठड़ा शाल मिलन फिल्म ठही, ऐं शहरू फेरोज़ ठही, लैला मजनू ठही, घूंघट लाइ कुआं ठही। इहो बि दौरु सुठो हुयो। हाणे इहो जेको दौरु तव्हां ॿुधायो पिया भुट्टा साहिबु, हा साईं। हाणे जेको पहिरियों दौरु असां अॻु में जेको हिते ज़िक्र करे चुका आहियूं जी, त सिंधी फिल्मनि जी तारीख़ जे पस मंज़र जे हवाले सां जेको पहिरियों दौरु रहियो आहे उहो 1940 माना 1940 में जेका फिल्म ठही आहे, बिल्कुलु उन खां पोइ वरी विरागो अचे थो। हा, 47 ठीकु, 47 खां पोइ वरी 52 अचे थो, 52, हा, ठीकु आहे, 12 सालनि जो गैप आहे। 52 में जेको आहे सो फिल्म ठही आहे अबाणा, ठीकु आहे न। हाणे मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त माण्हू त हुआ न साईं, पर शायदि इंडस्ट्री जेका हुई असांजी उन में एॾी सघ न हुई, या उन में माना फिनांस जो को मसइलो हो। छा तव्हां एज़ ए राइटर रहियो, अदीब रहियो, ऐं तव्हांजो किताबनि सां तालुक़ु रहियो आहे, त छा उन टाइम में छा अदब कमज़ोर हुयो या को माण्हू विच में कोन आयो, छा मसइलो थियो? छो त कहाणी ॾिसो न, फिल्म जे हिसाब सां कहाणी जो हुजणु जेको आहे न, कहाणी जेका आहे उहा जेतिरी ताक़तवर कहाणी आहे उहा एतिरी सघ वारी फिल्म ठहे थी। पोइ छा कहाणी जो फुक़दान रहियो, छा रहियो? सर, उन जे मूड जी ख़बर न पई पए असांखे, छाकाणि जो हिकिड़ो बहादुर अली बलोच हुयो, उहो बाद में सिंधी फिल्मुनि में आयो। हा, बहादुर जाग उठा इंसान फिल्म ठाही हुई। उहो सॼो बलोच ऐं बलोच माहौल ते ॾाढी सुठी फिल्म हुई, पर उर्दू वर्जन हो। अहिड़े तरीक़े सां हू सिंधीअ में आयो, पर उन वीचारे खे एॾी न जाग उठा इंसान साईं, बहार अली बलोच तव्हां ज़िक्र करियो पिया, त उन जेकी जाग उठा इंसान ठाही त उन फिल्म खां पोइ जेका हुनजी चवंदा पहिरीं फिल्म आहे, पहिरीं फिल्म जेका सिंधी आहे सा आहे शहरो फिरोज़। हा, ठीकु आहे। हाणे शहरो फिरोज़ जेका आहे सा एज़ ए फिनेंसर, एज़ ए फिल्म साज़ बहार अली बलोच जी पहिरीं फिल्म आहे। ऐं मुश्ताक चंगेज़ी जेको आहे पहिरियों दफ़ो आयो आहे, पहिरियों दफ़ो शहरो फिरोज़ में आयो आहे। ऐं चवनि था मापारा जेका आहे सा बि एज़ ए हीरोइन पहिरियों दफ़ो आई आहे। माना हाणे इन्हनि जो हिकिड़ो, ऐं उन खां पोइ चवनि था जेको एज़ ए मोहम्मद यूसुफ, जिन जा गाना त मशहूर हुया, पर मोहम्मद यूसुफ जो जेको पहिरियों गानो जेको माना थियो उहो बि शहरो फिरोज़ में वियो। बिल्कुलु, ऐं ॾाढो सुठो बिज़नेस कयईं। गानो जेको साईं उहो राहत मिले थी दर्द खे, मां प्यार तां सदके, त उन में पाण मुश्ताक चंगेज़ी साहिबु मूंसां गॾु रेडियो में कमु कयो अथसि, पर पंहिंजो जेको किताबु लिखियो अथसि मां केरु आहियां, उन में भुट्टा साहिबु हुन ॾाढो सुठो लिखियो आहे त जॾहिं इहो गानो हलंदो हो त चई उहो फर्स्ट इम्प्रेशन मुंहिंजी ज़िंदगी जे मथां या मुंहिंजे दिमाग़ जे मथां एॾो तारी थी वियो त पोइ ज़िंदगी जा कई साल मूं फिल्म में गुज़ारियो, फिल्मी दुनिया सां लाॻापो रहियो, पर उहो नग़मो जेको हो त उन जो पोइ या त माना हिकिड़ी चवणी पाण पे मशहूरु आहे त फर्स्ट इम्प्रेशन इज़ लास्ट इम्प्रेशन। माना हुन चयो त बहरहाल उहो गानो अहिड़ो बहितर गानो, अहिड़ो बहितरीनु गानो, पोइ शायदि मूं उहो परफॉर्म न कयो, या बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि थिए थी। हाणे पाण अचूं था हुन बहार अली बलोच खां पोइ जेका फिल्म अचे थी सिंधी, जेका पंजी फिल्म आहे सा आहे परदेसी। ठीकु साईं, बिल्कुलु। हाणे परदेसी फिल्म में उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, जी सर, पर तव्हां बि चाहींदो, असीं बि चाहींदासूं, जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि ऐं ॿुधंदड़ महिरबान आहिनि, उहे बि चाहींदा त परदेसी फिल्म जो ही नग़मो छो न ॿुधिजे।
साहब कीदा भायो जबरदस्त आओ वॾी गुम उन्हनि थी वियो महिनत कई हा वॾी महिनत कई न पर तव्हां बि शायदि किथे गुम थी वियो न हा बिल्कुलु कंहिं ॿी दुनिया में गुम थी वियो न बिल्कुलु बिल्कुुलु सर हाणे इहो गुम थियण खां अॻु में जो तव्हां बि गुम थी वञो आउं बि गुम थी वञा जी जी ऐं पोइ असांजा जेके सामेन आहिनि या दोस्त आहिनि इहे चवंदा थी ॿई गुम थी विया लेकिन हा विया त उन गुम थियण खे बचण लाइ छो न हिकिड़ी नंढड़ी साही वठिजे माशाल्लाह भले वठो दोस्तो असांखे छॾिजो न तव्हां ऐं असां गॾु आहियूं मुख़्तसिर वक़फ़ो आहे यानी मुख़्तसिर साही आहे उन खां पोइ वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं सिंधी फिल्म ऐं फ़नकार सां वेलकम बैक दोस्तो नूर मोहम्मद भुट्टो साहब असांजो महिमान आहे ऐं पाण हिकिड़ो तमामु सुठो राइटर अदीब शाइर किताब लिखण जो शौक़ु नूर मोहम्मद भुट्टो साहब हाणे पाण ॻाल्हि जेका कंदासीं या जेके दोस्त असांखे ॾिसनि पिया या ॿुधनि पिया परदेसी फिल्म जे बारे में हाणे तव्हांखे ख़बर आहे या त परदेसी फिल्म में जेको हीरो हुयो उहो त फाज़लानी साहब पाण हो फिल्म साज़ पाण हो बिल्कुलु पर उन टाइम में साइड हीरो जो किरदारु कंहिं अदा कयो मुस्तफ़ा कुरैशी साहब हा पहिरीं फिल्म जेका आहे मुस्तफ़ा कुरैशी जी पहिरीं जेका फिल्म आहे बिल्कुलु सा आहे परदेसी ऐं उर्दू फिल्म में छा चवंदा जाग उठा इंसान उहा असांखे ख़बर कान्हे पर जेका मुस्तफ़ा कुरैशी साहब जी जेका पहिरीं फिल्म आहे जी जी उहा परदेसी फिल्म आहे जी सर ऐं परदेसी फिल्म साईं मूंखे यादि आहे मुंहिंजी उमिरि आउं सम्झां थो त शायदि 10 साल हुजे पर मूंखे यादगिरी अचे पई त जेका परदेसी फिल्म में ख़ासि करे जेका स्टोरी आहे उन में एॾी जान आहे स्टोरी में
यानी उन में सभु शयूं ॾेखारियूं अथनि, दरिया सिंध खे बि ॾेखारियो अथनि, हिकिड़ो मुहाणनि जो कल्चर बि ॾेखारियो आहे फादलानी साहब, ऐं हिकिड़े वॾेरे जी थिंकिंग छा हूंदी आहे उहा बि उनमें नुमाया आहे। त माना हिन में जेका मुख़्तसिर कहाणी आहे सा इहा आहे त वॾेरो आहे, उनजो भाउ मरी थो वञे, माना जेका शुरूआत कहाणी थिए थी, पोइ हुन जेको भाउ जेको आहे उहो वॾेरो थिए थो, ऐं पोइ पंहिंजे भाउ जे ॿारनि खे हू घर मां कढी थो छॾे, ऐं उनजो हिकिड़ो पुटु जेको आहे सो आहे मुस्तफ़ा कुरैशी, ठीकु आहे न साईं। अच्छा, उहो जेको आहे जंहिंखे कढी थो छॾे उन टाइम में उहो जवान हिकिड़ो यंग मैन आहे, उनजो नालो फादलानी साहब आहे, यानी फादलानी साहब नालो फिल्म में त ॿियो हो। बहरहाल पोइ फादलानी साहब जेको आहे पंहिंजी माउ खे ऐं नंढड़ी भेण खे वठी वठे थो, ऐं मूंखे माना यादूं जेके आहिनि से सहारो ॾियनि पियूं। पोइ साईं हीअ चवनि था त कंहिं खंडर में वञी रहनि था बिल्कुलु, पोइ उते खाना बदोश जेके आहिनि से उन नंढड़ी ॿारड़ी खे उते अगवा था कनि। अच्छा, उन खां पोइ छा थो थिए त फादलानी साहब मज़ूरी लाइ वञे थो ॿाहिरि, जेको हीरो आहे फिल्म जो, ऐं उन खां पोइ जॾहिं वापसि अचे थो त हुनजी माउ ॾाढी बीमार आहे, ऐं उहो पंहिंजी धीअ खे नथी ॾिसे, त पोइ उनजी उते मौत वाक़िआ थिए थी। पोइ उहो जो सीन आहे साईं, उन जो कमाल जेका परफॉर्मेंस जेका आहे उन सीन ते, वाह 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 वाह, यकीन करियो त सलाम आहे असांजे इन्हनि आर्टिस्टनि खे। ऐं ख़ासि तौर ते उन टाइम में हीअ जेका शूटिंग आहे सा आउटडोर शूटिंग आहे, ऐं आउटडोर शूटिंग में असांखे ख़बर आहे त उन टाइम में रुगो लिप्स माना ॻाल्हाइबा, एतिरी टेक्नोलॉजी आम कान हुई, जेका उहा शइ जेका आहे सा उते रिकॉर्ड थिए, वसीला घटि आहे। पोइ अहिड़े स्टूडियो में माइक्रोफोन लॻल हूंदा, पोइ उन खां पोइ जेको आहे सो पोइ उहा जेका शइ हूंदी जेका हुननि उते चई आहे उहो डायलॉग उहो चइबो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, बहरहाल ॾाढी माना कहाणी सुठी आहे, कहाणी तमामु वॾी आहे हिन फिल्म जी, परदेसी। पोइ हीउ वञे थो, पोइ उहा जेका छोकिरी अगवा थिए थी, पोइ उहा कंहिं फ़क़ीर खे मिले थी, उन फ़क़ीर जो बि गानो ॾाढो सुठो आहे। पोइ मुस्तफ़ा कुरैशी जो एक्सीडेंट थो थिए, जेके हिन जो चाचे जो पुटु हूंदो आहे, ज़ालिम वॾे जो पुटु हूंदो आहे। पोइ उन खे रत जेका आहे सो आहे छोकिरी ॾिए थी, त पोइ हू उथंदो आहे, चवंदो मूंखे रत कंहिं ॾिनो आहे, पोइ फ़क़ीर ॿुधाईंदो आहे त उहा छोकिरी आहे, पोइ सुञाणंदो आहे त हीअ छोकिरी जेका आहे सा मुंहिंजी सौट थिए। पोइ हुनजो पीउ बि जेको आहे सो मरी वेंदो आहे, तौबा ताइब थींदो आहे, ऐं पोइ हुनखे इहा वसियत करे वेंदो आहे त हीअ जेका जाइदाद आहे हीअ सभु सॼी तुंहिंजी न आहे, न को मुंहिंजी न आहे, हीअ तुंहिंजे चाचे यानी मुंहिंजे भाउ जी आहे, हीअ हुनखे मोटाए ॾिजांइ। पोइ उन दौरान पोइ माना फिल्म में वॾो हिकिड़ो मज़ो आहे। बहरहाल इहा फिल्म पंहिंजे हिसाब सां। हाणे तव्हां ॿुधायो, तव्हां फिल्म छो न ॾिठी आहे? सर, इतफ़ाक़ जी ॻाल्हि आहे, उन वक़्तु असांजो में फिल्म जेके सिनेमाउनि में वञणु न थियो। जी जी, अक्सर असां इहा 16 मिलीमीटर जी जेका हूंदी भित ते, जी जी, उहे असां उमर मारवी बि ॾिठी, पराई ज़मीन बि असां उते ॾिठीसीं। परदेसी सिनेमा में लॻी उन महिल असांखे इजाज़त कान हूंदी हुई वालदेन तरफ़ां, इन करे असां न ॾिसी सघियासीं। बाक़ी शौक़ु ॾाढो हो त इहा फिल्म ॾिसणु घुरिजे। ऐं ठटे जे पस मंज़र में तक़रीबन मूंखे नज़र थो अचे त ठटे ज़िले जे अंदरि फिल्म आयल आहे, ऐं तमामु घटि वसाइल में हुननि वॾी महिनत कई, वॾी महिनत करे ठाही आहे। मज़ाक ॻाल्हि कान्हे साईं फिल्म ठाहिण। अच्छा, इन फिल्म जो जेको साईं थोरो मुख़्तसर इंट्रोडक्शन आहे, जी सर, सो आउं तव्हांखे ॿुधायां थो, ऐं जेके असांजे दोस्त ॾिसनि पिया उन सभिनी खे, त साईं पेशकार इदारे जो नालो हो फाज़लानी फिल्म्स हैदराबाद जी, तक़सीमकार इदारे जो नालो हो भिटाई फिल्म्स हैदराबाद। तारीख़ जेका रिलीज़ थियण जी हिन फिल्म जी आहे सा आहे 21 अप्रैल 1958, ईद उल फितर जो ॾींहुं। हा सर। ऐं पेशकार जेको आहे उहो पाण नालो वठी चुका आहियूं, साईं हुसैन अली शाह फाज़लानी। साईं जो तालुक़ु चवनि था मटियारी सां रहियो जी। फिल्म साज़ साईं पाण हो हुसैन अली शाह फाज़लानी, हिदायतकार पाण हो हुसैन अली शाह फाज़लानी, यानी कि टई शयूं जेके आहिनि से फाज़लानी साहब पाण कयूं। हिदायतकार पाण थियो आहे, फिल्म साज़ पाण थियो आहे, हीरो पाण थियो आहे। असिस्टेंट हिदायतकार हो ए वहीद ऐं मरहूब अहमद पीरज़ादो, जेके हिन जा असिस्टेंट हुआ। कहाणी साईं जेका हुई न इहा लिखी अयूब सरंदी, मंज़र निगारी हुई एम ए गफ़ार जी, मकाला लिखिया रशीद अहमद लाशारी, मकाला ऐं नग़मा। रशीद अहमद लाशारी तमामु वॾो हुनजो कंट्रीब्यूशन आहे। ऐं साईं रिकॉर्डिंग इंजीनियर जेको हो उन जो नालो हो हाशिम कुरैशी, अक्कासी इस्माइल एम ऐं हुसैन बाबू बाकलानी जी।
ऐं साईं नगमनि जी रिकॉर्डिंग जेका कई हुई सा इक़बाल शहज़ाद कई, तदवीन में जेको डायरेक्टर हो उन जो नालो हो अकबर अली ऐं उन जा असिस्टेंट हुआ ए हमीद ऐं यूसुफ अली चिश्ती। मेकअप मैन उन नालो हो AH डोली। आर्ट डायरेक्टर जो नालो हो इक़बाल हुसैन ऐं स्टिल फोटोग्राफी ॾिनी सरजी सर्किल साहब। ऐं साईं हिन जो डांस डायरेक्टर हो SM गफ़ार। ईस्टर्न फिल्म स्टूडियो कराची में इहो साईं मुंहिंजो स्टूडियो ॾिठल हो, असांजो बि ॾिठल आहे। ईस्टर्न मॉडर्न ॿई गॾु आहिनि। हिते इहा फिल्म माना तयारु थी। शाइर हज़रत सचल सरमत रहमतुल्लाह अलैह ऐं रशीद अहमद लाशारी। मूसीकार ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ जेके ॿ ॿार हूंदा हुआ जिन जो फिल्मी हिसाब सां हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन रहियो, हैदराबाद सां हुनजो तालुक़ु रहियो। अदाकार में लाली, हुसैन अली शाह फाज़लानी, रूमी ऐं रक्शी, शहज़ादी, सिलोमी, हसन बानू, बिल्कीस, शीरीन, कौसर, शेर बिलाली ऐं उन खां अलावा काफ़ी फ़नकारनि हिन में कमु कयो। ऐं हिन जेके गीत हुआ उहे बि उन टाइम जा तमामु मशहूरु गीत हुआ ऐं तमामु घणे अंदाज़ में उन टाइम में ही गीत रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां हलंदा हुआ ऐं माण्हू हुननि खे पसंदि बि कंदा हुआ। फरमाइशी प्रोग्रामनि में हुनजी फरमाइश थींदी हुई। माना तव्हां फरमाइश पर ॿुधंदा पोइ ॿुधंदा हुआसीं, राति जो 9 बजे ईंदा। बिल्कुलु प्रोग्राम। जी साईं। हाणे छो न पोइ परदेसी जो हिकिड़ो ॿियो बि नग़मो आहे, ॿुधिजे। तक़दीर जो आहे बहानो बेवफा, तू ही तो सब कुछ करी नाहे ज़मानो बेवफा। मुझे दिल जो खून के जैश जा मोती बण्या, ऐश जा मोती बण्या, बादशाही में थियो मूंखां खज़ाना, या पीर जो आहे बहानो खाक में थी बाहे बढ़ के गर्क दरिया में थियां, गर्क दरिया में थियां, कल जनाजे खां थिए हो डर ऐं कानो बेवफा। या खुदा तक़दीर जो आहे बहानो बेवफा। छा कंदुसि अहिड़े जीअण खे, छा कंदुसि अहिड़ो जहां, छा कंदुसि अहिड़ो जहां, आहे जंहिंमें ज़िंदगीअ जो हर फसानो बेवफा। या खुदा तक़दीर जो आहे बहानो बेवफा। पुट साहब कींदा पियो गानो ज़बरदस्त बहितरीन। वरी पाण मादी मिलिया वियासीं, छिता शाइर आहे उन ज़माने जा। हा बिल्कुलु। भुट साहब हाणे इन सां पाण जो हाणे मोकिलाइण जो वक़्तु अची वियो आहे। त मुंहिंजा साईं दोस्तो ही हो असांजो अॼोको प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार
असांजो अॼु जो महिमान हो दुर्न भुट्टो साहब, वॾी महिरबानी तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। जी साईं। इंशाअल्लाह ताला वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी। त दोस्तो, इन साण प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार जो वक़्तु हाणे पूरो थियो। पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत।